बिरस्ती में खबर ॾींदा हलो त क़ौमी इशारात ते हथकड़ियूं लॻल कैदी मोटरसाइकिल ड्राइविंग करे पुलिस एहलकार खे खणी वञी रहियो आहे। वीडियो सोशल मीडिया ते वायरल ॿुधायो पियो वञे त मोटरसाइकिल सवार कैदी गुज़िरियल ॾींहुं मंशियात केस में मंशियात जे अॾे तां गिरफ़्तार थियो हो। बिरिया रोड पुलिस पारां अॼु रिमांड लाइ कोर्ट में जवाबदार खे पेश करणो हो। पुलिस एहलकार ASI अली नवाज़ बिरोई जवाबदार सां गॾु मोटरसाइकिल ते कैदी जे पोयां वेही कोर्ट खणी वञी रहियो हो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। वीडियो में ॾिसी सघिजे थो त पुलिस एहलकार जवाबदार जे पोयां मोटरसाइकिल ते वेठल नज़र अची रहियो हो। जवाबदार मोटरसाइकिल हलाए रहियो हो। उन सिलसिले में सोशल मीडिया ते वीडियो ॾिसी उन्यावंदन जो चवणु हो त बिरिया रोड खां बिरिया सिटी ताईं 9 किलोमीटर जे फ़ासिले सां जवाबदार खे अहिड़ी सूरतहाल में पुलिस पारां जवाबदार खे फरार थियण जो मौक़ो ॾिनो वियो हो। ॿिए पासे ज़रियनि खां मालूम थियो आहे त बिरिया रोड पुलिस जवाबदार दौर सां मिली भगत करे केस खे कमज़ोर कयो वियो आहे त जीअं जवाबदार खे अदालत सगोरी मां ज़मानत मिली सघे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।